दोस्तों असां मां काफ़ी सारनि माण्हुनि खे रोज़ानू या कॾहिं कॾहिं अहिड़ा त ख़ूबसूरत ऐं काराइता आइडियाज़ ऐं ख़्याल ज़हन में ईंदा आहिनि, या को किताब पढ़ंदे, ड्रामो या का फिल्म ॾिसंदे, या सैरो सफ़र या के तफ़री कंदे, या नवे किलाई में अहिड़ा ख़ूबसूरत ख़्याल ऐं आइडियाज़ ज़हन में ईंदा आहिनि। पर पंहिंजी सुस्ती जे करे उन्हनि अनमोल ऐं सुहिणनि आइडियाज़ ऐं ख़्यालनि खे कलम जी मदद सां महफ़ूज़ न करे सघंदा आहियूं ऐं उन्हनि खे अमली जामूं पहिराए न सघंदा आहियूं। तंहिं करे अहिड़नि ख़्यालनि खे कलमबद्ध करणु निहायत ज़रूरी आहे ऐं अहिड़नि बेशबा ख़्यालनि खे महफ़ूज़ करण जी आदत अपनाइणु घुरिजे, जे न त उहे सुहिणा ख़्याल ऐं आइडिया बसि आइडिया ऐं ख़्याल ई रहिजी वेंदा ऐं कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ उहे ज़हन मां निकिरी वेंदा ऐं विसरी वेंदा त कहिड़ो ख़्यालु कॾहिं आयो हो ऐं काश उन ते जे अमल करे उनखे अमली वेस ढकाइजे हा त अॼु केॾो न फ़ाइदो रसे हा। जेकॾहिं अहिड़नि ख़्यालनि खे महफ़ूज़ करे छॾिबो त घटि में घटि उन मां उन धणी खे फ़ाइदो रसंदो ऐं ॿियनि खे बि उन मां ख़ूब लाभ हासिलु थींदो। जेकॾहिं तव्हां वटि उन वक़्तु कलम ऐं कागज़ मौजूदु आहे त लिखी छॾियो, जेकॾहिं न त पोइ अॼुकल्ह हर कंहिं वटि मोबाइल त ज़रूरु आहे ऐं मोबाइल में कीबोर्ड जी मदद सां उहो टाइप करे बि महफ़ूज़ करे सघिजे थो, या उन पोस्ट ठाहे पंहिंजी IG ते बि शेयर करे सघिजे थी। उन सां छा थींदो त हिकु ख़ूबसूरत ख़्यालु ॿियनि ताईं बि वंडिजी वेंदो ऐं ॿियनि खे बि उन मां फ़ाइदो रसंदो। दोस्तों हिकु ख़ूबसूरत ख़्याल या आइडिया यकीन ॼाणो त सरमायो आहे, उनखे ईअं ज़ाया न करणु घुरिजे। ही जेके तव्हांखे अॼुकल्ह हवा में उड़ंदड़ जहाज़ ॾिसण में अचनि था ऐं ॿियूं जदीद ऐं क़दीम इजादात ॾिसी रहिया आहियो, जहिड़ो कि राकेट, रेडियो, TV, बिजली, वायरलेस बल्ब, मोबाइल फ़ोन, सैटेलाइट, रोबोट, मिज़ाइल, कंप्यूटर वग़ैरह वग़ैरह ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं गेम्स आहिनि ऐं कंप्यूटर ते हलंदड़ ट्विटर, इंस्टाग्राम, गूगल, व्हाट्सएप, फेसबुक ऐं यूट्यूब, इहे समूरा पहिरीं माण्हुनि जे ज़हन में ईंदड़ फ़क़ति ख़्याल ई हुआ ऐं उन्हनि खे महफ़ूज़ कयो वियो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त इहे जेके बि इजादात आहिनि उहे समूरियूं पहिरीं कंहिं माण्हू जे ज़हन में ईंदड़ हिकिड़ा ख़्याल ई हुआ, पर उन्हनि खे जॾहिं अमली जामूं पहिरायो वियो त उन्हनि मां उन सोचींदड़ खे फ़ाइदो रसियो ऐं अॼु दुनिया उन्हनि मां ख़ूब नफ़ो ऐं लाभ पिराए रही आहे, छो त उन्हनि ख़ूबसूरत ख़्यालनि खे कलमबंद कयो वियो ऐं उन्हनि खे हिकदमि अमली वेस पारायो वियो। तॾहिं त अॼु ख़ुदा जी बहितरीन मख़लूक हज़रत इंसान उन मां फ़ाइदो हासिलु करे रही आहे। तंहिं करे पाण में इहा आदत विझणु घुरिजे त ख़ूबसूरत ख़्याल खे कलमबंद करे छॾिबो। दोस्तों मूं जेकी चयो ऐं ॿुधायो तंहिंजे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे ऐं पंहिंजी क़ीमती राय सां ज़रूरु नवाज़िजो।